बदीन ज़िले काउंसिल जो चौथों दस्तूरी इजलास अॼु ज़िले काउंसिल के चेयरमैन अली असगर हाले पोटो की सदारत में मीर गुलाम मोहम्मद तालपुर हाल में थियो, जंहिंमें ज़िले काउंसिल के मेंबरनि समेत औरतुनि की वॾी तइदाद शिरकत कई। इजलास के ज़िले चेयरमैन खिताब कंदे चयो त 18 करोड़ रुपयनि की कसीर लागत से हर यूनियन काउंसिल में पीअण के पानी के नलकन लगाइण समेत रोड ऐं घटिन की तमीर कई वई वञे, जंहिं ज़िले इजलास में शरीक मेंबरनि सदन तरफ़ा ॾिनल स्कीमुनि बदिरां ज़िले चेयरमैन के पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे चवण ते स्कीमुनि ते अमल करण ऐं खेनि नज़रअंदाज करे साणुसि ज्यादती थियण जा इल्ज़ाम आया। यूनियन काउंसिल सईदपुर के चेयरमैन साणुसि थियल ज्यादतियुनि ते एहतजाज कंदे ज़िले काउंसिल के मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो, जॾहिं त यूसी चाकर पावर के चेयरमैन मीर हसन पंवर, पेरोज चांग, जुमन अबड़ो, इमाम बख़्श जत, अज़ीज़ डेरो ऐं ॿियनि पिणु खेनि स्कीमुनि में नज़रअंदाज करण जा इल्ज़ाम आया। जेके असां डिस्ट्रिक्ट काउंसिल में स्कीमूं जमा करायूं उहे बि अॼु ॾींहं ताईं असांजे स्कीमुनि ते को बि अमल न कयो वियो। इवन तक असांजूं जेके स्कीमूं हुयूं, असां स्कीमूं ॾिनियूं उहे बि असांजूं रद्द कयूं वयूं। असांखे चयो वियो त तव्हां 20 लख जी स्कीम ॾियो। जॾहिं असां 20 लख जी स्कीम उन हिसाब सां ॾिनी त असांखे चऊं त इहा 20 लख जी स्कीम कोन थी सघे। काउंसिल सईदपुर के चेयरमैन नूर अहमद तालपुर, ज़िले चेयरमैन अली असगर हाले पोटो पुण हलंदड़ इजलास मां उथी हलियो वियो ऐं इजलास की सदारत वाइस चेयरमैन हाजी अल्लाह ॾिनू चांडियो के हवाले करे छॾी। वाइस चेयरमैन हाजी अल्लाह ॾिनू चांडियो मेंबरनि के इल्ज़ामनि के रद्द कंदे चयो त मेंबरनि 60 लख रुपयनि जी स्कीमनि की लिस्ट ॾिनी हुई, जॾहिं त पैसा हर यूनियन काउंसिल सिर्फ़ 18 लख रुपया आयल हुआ। हिन चयो त स्कीमनि बाबति एतराज़नि खे ख़त्म कबो ऐं इस्तीफ़ा ॾिनल चेयरमैन के राज़ी कबो। हुनखे कुझु जेको शिकवा शिकायत हुयूं त असीं उन दूर कंदासीं, इस्तीफ़ा असां हुनखे वापसि वठाईंदासीं, अहिड़ो मसइलो ई कोन्हे। पर जे हुनजे कोटा में 3 थियूं थियनि, असांजूं 3 कयूं आहिनि, 7 ज़ाहिर रहनि थियूं, छो जो हुनखे 20 लख रुपया फी मेंबर खे मिलिया आहिनि। हू जेकॾहिं असांखे 60 लख जूं स्कीमूं ॾींदो त 60 लख जूं नथियूं थी सघनि। हाजी अल्लाह ॾिनू चांडियो वधीक बहस करण लाइ ज़िले काउंसिल इजलास के ख़मीस ॾींहुं ताईं मुलतवी करे छॾियो। कैमरामैन रजब रायमू सां गॾु शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़, बदीन।